केमिस्ट्री क्लास 9 बाब पहिरियों सबक चोॾों कीमियाई जिन्सूं केमिकल स्पीशीज़। आउं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजीला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजा अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि आयन ऐं नंबर ॿियों आहे मॉलिक्यूलर आयन ऐं नंबर 3 ते असां पढ़ंदासीं फ्री रेडिकल। आयन अ चार्ज्ड पार्टिकल इज कॉल्ड एज आयन। को बि हिकिड़ो चार्ज वारो ज़रड़ो हुजे त असीं हुनखे आयन चॾींदा आहियूं। तव्हांखे इहा ख़बर हूंदी त केमिस्ट्री में जेको चार्ज आहे उहा ज़रड़ जे मथां ॿिनि क़िस्मनि जी ईंदी आहे, या त कंहिं ज़रड़ जे मथां वाधू जी चार्ज हुजे या काटूअ जी चार्ज हुजे त उन्हनि ज़रड़नि खे असीं आयन चॾींदासीं। भले उन जे मथां वाधू जी चार्ज हुजे या काटू जी चार्ज हुजे त उनखे आयन चॾिबो आहे। ही हिकु एटम आहे, उन जे मथां का बि चार्ज कोन्हे का, तंहिंजे करे असां हिनखे एटम सॾूं था। पर इन जे मथां हाणे हिकिड़ी वाधूअ जी चार्ज अची वई, हाणे असीं हिनखे एटम न बल्कि आयन सॾींदासीं। ही हिकिड़ो मॉलिक्यूल आहे, इहो बि हिकु ज़रो आहे। हिकिड़ो ज़रो थींदो आहे एटम, एटम बि आयन थी सघे थो, ऐं ॿियो ज़रो असां सॾींदा आहियूं मॉलिक्यूल खे। मॉलिक्यूल बि आयन थी सघे थो, जंहिंखे सॾींदा आहियूं मॉलिक्यूलर आयन। छो त मॉलिक्यूल आयन में तब्दील थियो आहे त मॉलिक्यूलर आयन। मिसाल जे तौर ते हिनखे असां पाणी खे टोड़ियोसीं त असांखे हिकिड़ी मिली हाइड्रोक्सिल आयन, हीअ मॉलिक्यूलर आयन आहे। ऐं इन मां वरी ॿियो हिसो जेको असांखे धार थियल मिलियो उहो साॻियो ई आहे वरी हाइड्रोजन आयन। हीअ आहे हाइड्रोक्सिल आयन, हीअ आहे हाइड्रोजन आयन। तंहिंजे करे आयन कंहिं बि चार्ज वारे ज़रड़ खे असीं आयन चॾींदा आहियूं। आयन जा क़िस्म टाइप्स ऑफ आयन। anion negatively charged particles are called as anion। anion काटू वारे चार्ज वारा जेके ज़रड़ा थींदा आहिनि उन्हनि खे असीं anion चॾींदा आहियूं। ॿियो आहे केटायन, पॉजिटिवली चार्ज पार्टिकल्स। पॉजिटिवली चार्ज जेके बि ज़रड़ा हूंदा आहिनि जंहिंजे मथां वाधू जी चार्ज हुजे असीं उन्हनि खे केटायन चॾींदा आहियूं। मिसाल जे तौर ते हाइड्रोजन आहे, हिकु प्रोटॉन हिकु इलेक्ट्रॉन। लिथियम आहे, 3 प्रोटॉन 3 इलेक्ट्रॉन। ही एटम हाइड्रोजन जो आहे, ही एटम लिथियम जो आहे। उहे पाण में जॾहिं रिएक्शन कनि था त हाइड्रोजन हिन जो हिकिड़ो इलेक्ट्रॉन वरितो, हाणे हाइड्रोजन वटि 2 इलेक्ट्रॉन थी विया त हिन जे मथां अची वई काटू जी चार्ज, तंहिंजे करे असां हिनखे सॾींदासीं एनायन। हीअ एनायन आहे। ऐं हेॾा हिन हिकिड़ो इलेक्ट्रॉन विञाए छॾियो, 3 प्रोटॉन अथसि, इलेक्ट्रॉन अथसि 2, त हाणे वाधूअ जी चार्ज अची वियसि, तंहिंजे करे असीं हिनखे हाणे सॾूं था केटायन। वाधू वारो जेको बि आयन हूंदो उनखे सॾींदासीं केटायन, ऐं जेको काटू वारो आयन हूंदो उनखे असां एनायन चॾींदासीं। आयन इज़ अ कॉमन नेम फॉर बोथ एनायन एंड केटायन, while specifically negatively charged particles are called as anion and positively charged particles are called as cation। मिसाल जे तौर ते इहा पीरियडिक टेबल खे तव्हां जे करे ॾिसो त उतां तव्हां इहो सम्झी सघो था त कीअं कंहिं बि ज़रड़े जे मथां चार्ज कीअं ईंदी आहे। फॉर एग्जांपल हीअ हाइड्रोजन आहे, हाइड्रोजन जो एटॉमिक नंबर आहे 1, त असीं सम्झूं था त इन में हिकु हूंदो इलेक्ट्रॉन, उन जे लाइ असां काटू जी चार्ज ॾियूं था, ऐं वरी इन ई हाइड्रोजन में हिकिड़ो हूंदो प्रोटॉन, छो त उन जो जेको एटॉमिक नंबर आहे उहो आहे 1, तंहिंजे करे प्रोटॉन त एटमी नंबर जे बराबरि हूंदा आहिनि, ऐं वरी जेतिरा प्रोटॉन हूंदा आहिनि ओतिरा ई इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि, तंहिंजे करे हिकिड़ो प्रोटॉन ऐं हिकिड़ो इलेक्ट्रॉन त इहे ॿई हिक ॿिए खे न्यूट्रल करे छॾनि था। तंहिंजे करे हाइड्रोजन जे मथां का बि चार्ज कोन ईंदी। हिते ॾिसो इहो न्यूट्रल आहे, हिन जे मथां का बि चार्ज कोन्हे का, छो त इलेक्ट्रॉन ऐं प्रोटॉन ॿई बराबरि आहिनि, त हिनखे असीं एटम सॾूं था। पर जेकॾहिं मिसाल जे तौर ते हिन जो हिकिड़ो ही इलेक्ट्रॉन जेको आहे उहो विञाइजी वञे, हाइड्रोजन खां हिकिड़ो इलेक्ट्रॉन जेको आहे उहो खसिजी वञे, हीअ इलेक्ट्रॉन जेकॾहिं हाइड्रोजन खां खसिजी थो वञे त हाणे छा थींदो, हाणे हीअ जेका वाधू वारी चार्ज आहे उहा हिन हाइड्रोजन जे मथां अची वेंदी, इहो थी वेंदो H पॉजिटिव। ऐं ईअं ई वरी जेकॾहिं तव्हां हिकिड़ो इलेक्ट्रॉन हाइड्रोजन खे पंहिंजो आहे, हिकिड़ो प्रोटॉन अथसि, पर हिकिड़ो इलेक्ट्रॉन ॿियो हिनखे मिली वियो, त हाणे छा थींदो, हीउ प्रोटॉन हिन इलेक्ट्रॉन खे त न्यूट्रल कंदो, पर जेको ॿियो हिनखे इलेक्ट्रॉन मिलियो उनजी चार्ज हिन जे मथां अची वेंदी, त थी वेंदुसि नेगेटिव चार्ज। ऑक्सीजन
ही ऑक्सीजन हिते पयल आहे, उन जो एटॉमिक नंबर जेको आहे उहो आहे 8। त हिन में 8 जेके आहिनि उहे हूंदा इलेक्ट्रॉन ऐं 8 जेके आहिनि उहे हूंदा हिन में प्रोटॉन। हाणे जेतिरा इलेक्ट्रॉन आहिनि ओतिरा ई हिन में प्रोटॉन आहिनि, तंहिंजे करे उहे ॿई हिक ॿिए खे न्यूट्रल कनि था। पर जेकॾहिं हिकिड़ो इलेक्ट्रॉन हिन में वधीक अची वञे त ऑक्सीजन जे मथां हिकिड़ी काटूअ जी चार्ज ईंदी, ऐं जेकॾहिं ऑक्सीजन अञा ॿियो बि इलेक्ट्रॉन वठे थो त असां हिनखे लिखंदा आहियूं 2 नेगेटिव, यानी हाणे ऑक्सीजन वटि 2 इलेक्ट्रॉन इज़ाफ़ी आहिनि जॾहिं त प्रोटॉन उन वटि 8 आहिनि। अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं तव्हां मिसाल खणो लिथियम जो, लिथियम आहे 3 नंबर ते, उहो हेॾां ही हिकिड़ो मेटल आहे। हाणे इहो 3 नंबर ते आहे त इन में प्रोटॉन हूंदा 3 ऐं इन में वरी इलेक्ट्रॉन बि साॻा ई 3 हूंदा, छो त जेतिरा प्रोटॉन हूंदा आहिनि कंहिं बि एटम में ओतिरा ई उन में इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि। हिन वटि जेसि ताईं 3 प्रोटॉन ऐं 3 इलेक्ट्रॉन आहिनि त हिन ते का बि चार्ज कोन्हे का। पर जेकॾहिं हिन खां हिकिड़ो इलेक्ट्रॉन खसिजी वञे, हिन वटि बचंदा वञी करे 2 इलेक्ट्रॉन, त बाक़ी पोइ हिते बचसि 3 प्रोटॉन, त हिन जे मथां अची वेंदी वाधूअ जी चार्ज। ईअं जेकॾहिं हिन खां अञा हिकिड़ो इलेक्ट्रॉन ॿियो बि खसिजी वञे, हिन वटि कुल बचे हिकिड़ो इलेक्ट्रॉन, त हाणे छा थींदो, हिकिड़ो प्रोटॉन हिकिड़े इलेक्ट्रॉन खे न्यूट्रल कंदो, पर इन जा जेके 2 प्रोटॉन आहिनि ॿिया उहे हिते मथे ज़ाहिर थी पवंदा, उहे एक्स्ट्रा आहिनि, त लिथियम ते अची वेंदी 2 पॉज़िटिव। ईअं का बि जेका आहे सो आयन ठहंदी आहे। हाइड्रोजन जो जेकॾहिं असां एटम खणूं त उहो हाइड्रोजन उन में जीअं तव्हांखे ॿुधायोसीं त 1 नंबर ते हूंदो आहे, त हिकु प्रोटॉन हूंदुसि ऐं हिन जो हिकु बि इलेक्ट्रॉन कोन्हे को खसियल अथसि, त हिन ते 1 पॉज़िटिव अची वई। जेकॾहिं हाइड्रोजन जो एटम उनखे पंहिंजो इलेक्ट्रॉन आहे, हिकु प्रोटॉन आहे, त हिननि हिक ॿिए खे न्यूट्रल कयो, पर हिकिड़ो इलेक्ट्रॉन उनखे सवायो मिली वियो आहे, त हाणे हाइड्रोजन छा थी वेंदो, 1 नेगेटिव थी वेंदो। इलेक्ट्रॉन केतिरा विञाए थो ओतिरी मथां वाधू जी चार्ज ईंदसि, इलेक्ट्रॉन केतिरा एटम गेन करे थो ओतिरो वरी उनजे मथां ईंदी काटू जी चार्ज, जेतिरा वरी विञाईंदो ओतिरी ईंदसि वाधू जी चार्ज। मिसाल जे तौर ते ऑक्सीजन आहे, ऑक्सीजन में हूंदा आहिनि 8 प्रोटॉन, ऐं इलेक्ट्रॉन जेकॾहिं असां ॻणियूंसि त हिन जा आहिनि 2 4 6 8 9, हिकु इलेक्ट्रॉन वधीक अथसि त ऑक्सीजन जे मथां ईंदी 1 नेगेटिव। हिकु इलेक्ट्रॉन प्रोटॉननि खां वधीक अथसि त हिन जे मथां 1 नेगेटिव अची वई, हाणे हे थी वियो ऑक्सीजन एनायन। ऐं हाणे वरी ॾिसो हेॾा ही ऑक्सीजन हिते छा कयो आहे, जो 2 4 6 8 10 इलेक्ट्रॉन अथसि, पर 8 अथसि प्रोटॉन, तंहिंजे करे हिन ऑक्सीजन जे मथां छा अची वेंदो, 2 नेगेटिव अची वेंदो। ईअं कंहिं बि अंसर जे मथां जेकॾहिं 2 पॉज़िटिव लिखियलु आहे, त यानी हुन 2 इलेक्ट्रॉन विञाया आहिनि। 2 नेगेटिव लिखियलु आहे त माना 2 इलेक्ट्रॉन वरिता अथई। 3 नेगेटिव लिखियलु आहे त माना 3 इलेक्ट्रॉन वरिता अथई। जेतिरियूं नेगेटिव हूंदियूं ओतिरा इलेक्ट्रॉन हुन वरिता आहिनि, जेतिरा पॉज़िटिव हूंदा ओतिरा इलेक्ट्रॉन कंहिं बि एटम विञाया आहिनि। नंबर ॿियो आहे मॉलिक्यूलर आयन। When a molecule loses or gains an electron, it becomes a molecular ion. नाले मां ई ज़ाहिर आहे त मॉलिक्यूलर आयन यानी मॉलिक्यूल जेकॾहिं आयन थी पवे थो, मॉलिक्यूल जॾहिं इलेक्ट्रॉन विञाए थो या हासिल करे थो त पोइ थी वेंदो आहे मॉलिक्यूलर आयन। If it loses an electron, it is called as cationic molecule, and if it gains an electron, it becomes an anionic molecule. जीअं असां आयन जा 2 क़िस्म पढ़ियासीं, कैटायनिक ऐं एनायनिक, त जेकॾहिं को बि एटम इलेक्ट्रॉन विञाईंदो वाधू थींदो त कैटायनिक थी वेंदो। ईअं ई मॉलिक्यूल जेकॾहिं इलेक्ट्रॉन विञाईंदो त कैटायनिक मॉलिक्यूल सॾींदासीं, ऐं जेकॾहिं इलेक्ट्रॉन वठंदो काटू जी चार्ज जा मॉलिक्यूल जे मथां, त उनखे सॾींदासीं असां एनायनिक मॉलिक्यूल। मिसाल जे तौर ते ही हिकिड़ो मॉलिक्यूल आहे मीथेन जो। इनखे छा थो थिए त इहो मीथेन जेको आहे पंहिंजो हिकिड़ो इलेक्ट्रॉन विञाए थो। हाणे हिकिड़ो इलेक्ट्रॉन विञाइण जे करे छा थी वेंदो, त हिन जे मथां वाधूअ जी चार्ज अची वेंदी, ऐं असां हिनखे छा सॾींदासीं, हिन हिकु इलेक्ट्रॉन विञायो आहे त इफ इट लूज़िस एन इलेक्ट्रॉन, जेकॾहिं इलेक्ट्रॉन विञाए थो, इट इज़ कॉल्ड एज कैटायनिक मॉलिक्यूल। हे कैटायनिक मॉलिक्यूल चइबो, छो त हिन इलेक्ट्रॉन विञायो आहे। ॿियो मिसाल आहे पाणीअ जो। पाणीअ जो हिकिड़ो मॉलिक्यूल आहे जंहिंमें
हाइड्रोजन जा ॿ एटम ऐं ऑक्सीजन जो हिकिड़ो एटम पाण में कोवेलेंटली बॉन्डेड आहिनि, हिक ॿिए जा इलेक्ट्रॉन विराए पाण में उन्हनि बॉन्ड ठाहियो आहे। जेकॾहिं असां हिन खे पाणीअ जे मालिक्यूल खे टोड़ियूं त असांखे हिकिड़े पासे OH हाइड्रो ऑक्सिल आयन मिलंदी ऐं ॿियो असांखे हाइड्रोजन आयन मिलंदी। हीअ पिणु हिकिड़े क़िस्म जो मालिक्यूलर आयन आहे। अहिड़ा मालिक्यूलर आयन तव्हांखे केमिस्ट्री क्लास 9 जे प्रैक्टिकल में खोड़ सारा तव्हांखे आयन मिलंदा जिन खे पॉलीएटॉमिक आयन्स जे नाले सां विरायो वियो आहे। उहे हर हिकु शागिर्द यादि कंदो ऐं उहे नाले ॾियण में, मुरकबनि खे नाले ॾियण में तमामु घणी मदद कंदा आहिनि। नंबर 3 आहे फ्री रेडिकल्स। फ्री रेडिकल इज अ मॉलिक्यूलर स्पीशीज containing an unpaired electron. It is represented by putting a dot over the symbol of an element. फ्री रेडिकल जेको आहे उहो बि हिकिड़े क़िस्म जो मॉलिक्यूल आहे, पर उहो मॉलिक्यूल जंहिंमें अनपेयर्ड इलेक्ट्रॉन हूंदो आहे, यानी ॿ इलेक्ट्रॉन हूंदा पर हिकिड़ो इलेक्ट्रॉन अहिड़ो हूंदुसि जेको अकेलो हूंदो। इन खे असां कीअं ज़ाहिर कंदा आहियूं? मिसाल जे तौर ते हिकिड़ो ई आंसर आहे हाइड्रोजन। इहो फ्री रेडिकल जेकॾहिं आहे त इन जे मथां डॉट ॾींदासीं, क्लोरीन मथां डॉट ॾींदासीं त हिनखे पढ़ंदासीं क्लोराइड फ्री रेडिकल, हाइड्रोजन फ्री रेडिकल। मिसाल जे तौर ते ही जेको क्लोरीन जो मॉलिक्यूल आहे उन्हनि पाण में बॉन्ड ठाहियो आहे ऐं उन्हनि पंहिंजा वैलेंस इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे पाण में मिलाए करे पंहिंजो ऑक्टेट पूरो कयो आहे। हिन क्लोरीन खे वैलेंस इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि 7, 2, 4, 6 ऐं 1, 7। हिन क्लोरीन एटम खे हूंदा आहिनि 7 इलेक्ट्रॉन, 2, 4, 6 ऐं 7। तंहिंजे करे ही पाण में इन लाइ मिलंदा आहिनि त हिकु हिकु इलेक्ट्रॉन पाण में उहो गॾु करे कोवेलेंटली शेयर कयूं, उहो जोड़ो हिन जो बि हुजे ऐं उहो जोड़ो हिन जो बि हुजे त जीअं हुनजो ऑक्टेट पूरो थिए, 8 पूरो थिए। हाणे 6 इलेक्ट्रॉन त हे अथनि, ही जॾहिं पाण में बॉन्ड ठहियो त ही 2 क्लोरीन सम्झंदी त इहे मुंहिंजा आहिनि ऐं ही 2 जेके आहिनि उहे शेयर्ड हिन सां बि हूंदा, तंहिंजे करे हिन क्लोरीन वटि बि ऑक्टेट पूरो थी वेंदो। पर जेकॾहिं हिन क्लोरीन खे टोड़ियो वञे, का हीट जेका एनर्जी आहे उनखे इस्तेमालु कयो वञे या रेज़ इस्तेमालु कया वञनि त इहो क्लोरीन जो जेको मॉलिक्यूल आहे टुटंदो। टुटण खां पोइ छा थियो? असांखे 2 जेके आहिनि उहे अलॻि अलॻि क्लोरीन जा एटम मिलिया आहिनि। हाणे हिन खे असां चवंदा फ्री रेडिकल, छो त हिन में हिकिड़ो अनपेयर्ड इलेक्ट्रॉन आहे। ही 2, ही 4, ही 6 इहे पेयर्ड आहिनि, हिकिड़ो ही अनपेयर्ड इलेक्ट्रॉन आहे। तंहिंजे करे हिन खे असां हीअं था लिखूं क्लोरीन फ्री रेडिकल, क्लोरीन जे मथां डॉट ॾिनल आहे। हिन खे बि असां, इहा बि फ्री रेडिकल आहे, हिन वटि बि हिकिड़ो सिंगल जेको आहे सो इलेक्ट्रॉन आहे, अनपेयर्ड इलेक्ट्रॉन आहे, तंहिंजे करे हिन खे बि असां हीअं ई लिखूं था। इहो फ्री रेडिकल छा थींदो आहे त जीअं ई फ्री रेडिकल इहे पया ठहंदा आहिनि, पया पैदा थींदा आहिनि। इन्हनि फ्री रेडिकल्स जे बारे में तव्हां ईअं ॿुधो हूंदो त कंहिं माण्हूअ खे जेकॾहिं का ट्यूमर थी वई आहे त उनजे लाइ डॉक्टर ईअं चवंदो आहे त इन जे जिस्म में फ्री रेडिकल्स हूंदियूं। ही फ्री रेडिकल्स इंतिहाई रिएक्टिव हूंदियूं आहिनि। जीअं ई फ्री रेडिकल पैदा थींदी त इहो सिलसिलो हिते बंदि कोन थींदो। इहा फ्री रेडिकल वरी वञी कंहिं ॿिए मालिक्यूल सां मिलंदी ऐं उन मालिक्यूल सां रिएक्शन करे वरी हिकिड़ो ॿियो फ्री रेडिकल पैदा कंदी। मिसाल जे तौर ते हीअ फ्री रेडिकल जॾहिं असां खणी अचूं था हिन मीथेन सां था मिलायूंसि, हे हाइड्रोजन आहे, उनजो ही असां इलेक्ट्रॉन ज़ाहिर कयो आहे, हेॾां हे क्लोरीन फ्री रेडिकल आहे। जेकॾहिं इहा क्लोरीन जेका आहे उहा हिन सां रिएक्शन कंदी त इन हाइड्रोजन खे, जेका हिन मीथेन सां हुई, उन हाइड्रोजन खे हिन पाण ॾिसोरे वरितो। हाणे हे थी वियो हाइड्रोजन क्लोराइड। ही जेको इलेक्ट्रॉन आहे उहो हिन इलेक्ट्रॉन सां मिलियो त इहो हाणे साॻियो ई वरी अनपेयर्ड इलेक्ट्रॉन जेको हुयो उहो पेयर्ड थी वियो। 2 हे, 4 हे, 6 हे, 1 ऐं 1 हे जेके शेयर्ड आहिनि, हाणे हिन जो ऑक्टेट पूरो थी वियो ऐं हाइड्रोजन जॾहिं ही इलेक्ट्रॉन हासिल करे थी हिते अची करे बीहंदो त इहो हिन जो वरी डुप्लेट पूरो थी वियो, ही थी वियो स्टेबल। पर जीअं चयोसीं त फ्री रेडिकल छा कंदी आहे? ॿिए फ्री रेडिकल खे पैदा थींदे हाणे हेॾां ही फ्री रेडिकल पैदा थी वियो। छा थियो? हिन कार्बन जो हिकिड़ो इलेक्ट्रॉन जेको हिन सां बॉन्डेड हुयो, कार्बन खे हूंदा आहिनि 4 इलेक्ट्रॉन, हिकिड़ो हिन सां हाइड्रोजन सां, ॿियो हिन सां, टियों हिन सां, ऐं कार्बन जो चौथों वैलेंस इलेक्ट्रॉन हुयो हिन हाइड्रोजन सां बॉन्डेड। हीअ हाइड्रोजन जॾहिं हितां निकिरी वई, क्लोरीन हिन खे खणी वई त हिन जो इलेक्ट्रॉन हिते हाणे अनपेयर्ड आहे। ही हिते पेयर्ड अथसि हाइड्रोजन सां, हिते हाइड्रोजन जो इलेक्ट्रॉन हिते हिन जो, हिते कार्बन जो, हेॾा हिन हाइड्रोजन जो, ईअं ई हिते बि पेयर्ड इलेक्ट्रॉन आहिनि, पर हिन जो ही जेको हितां वारो इलेक्ट्रॉन आहे उहो अनपेयर्ड थी वियो। तंहिंजे करे अनपेयर्ड जेकॾहिं इलेक्ट्रॉन कंहिं बि मॉलिक्यूल में हूंदो त उनखे छा चवंदासीं? फ्री रेडिकल। हाणे इहो फ्री रेडिकल
वरी कंहिं ॿिए वञी करे मालिक्यूल सां रिएक्शन कंदो, ईअं इहो रिएक्शन हलंदो रहंदो। असांजो अॼोको लेक्चर हिते ख़तमु थिए थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।